इल्म जी विरासत कई वई आहे। इन बाबत अपडेट मालूम कंदासीं। असां वीडियो लिंक ते ज्वाइन कयो आहे KTN न्यूज़ रिपोर्टर गुलाम मोहम्मद भट्टी। जी गुलाम मोहम्मद, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल अव्हांखे ॿुधाईंदो हलां त मनड़ शहर पूरी सिंध जीअं अॼु एकवीह ॾींहं बसि लॉकडाउन रहियो, जॾहिं त मनड़ शहर जूं मेन जेके मार्केटूं आहिनि, शूज़ मार्केट आहे, कपिड़ा मार्केट आहे, इलेक्ट्रॉनिक मार्केट, इहे जेके मेन मार्केटूं आहिनि उहे मुकमल बंदि रहियूं आहिनि। जीअं त आम पंहिंजे शयुनि जा दुकान पंहिंजो रेज़की दुकान आहे, मुर्गी मच्छी फ्रूट मेडिकल स्टोर, इहे दुकान जेके आहिनि मुकमल खुलियल रहिया आहिनि। बाक़ी माण्हू जेके आहिनि घरनि ताईं महदूद आहिनि। पुलिस जो जेको आहे गश्त जेको शहर में आहे जारी आहे। ॿिए तरफ़ तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पाकिस्तान हुकूमत तरफ़ां जेको एहसास किफ़ालत प्रोग्राम सेंटर जेके पाकिस्तान में क़ाइमु कया आहिनि, उहो सेंटर मनड़े में बि हिते क़ाइमु कयो आहे। उनखे 3 ॾींहं आहे। औरतुनि खे जेके आहिनि पैसा मिली रहिया आहिनि 12,000 रुपया फी औरत खे। जॾहिं त औरतुनि खे विहारण जे लाइ जेको आहे सो इंतज़ाम कया आहिनि। टेंट वग़ैरह पाणी वग़ैरह जा इंतज़ाम फुल लॻा पिया आहिनि। सिक्योरिटी जा इंतज़ाम